अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे आॾो पेश कंदासीं कहाणीअ जो उनवान आहे अकुलमंद शहज़ादो। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु बादशाह खे ॿ पुट हुआ। जॾहिं बादशाह ज़ईफ़ ऐं पोड़ो थी वियो त खेसि उन ॻणती अची वरायो त संदसि वफ़ात खां पोइ हिन जी बादशाहीअ जो असुल हक़दार केरु थिए। नेठि बादशाह पंहिंजी दरबार में सभ खां सियाणे वज़ीर खे सलाह मशवरे लाइ घुरायो। वज़ीर गुज़ारिश कई त बादशाह सलामत, माशाअल्लाह अव्हां जा ॿई फ़र्ज़ंद अव्हां जी रयत लाइ अखियुनि जो नूर आहिनि, पर ॿिन्ही खां हिकु नंढड़ो इम्तिहान वठी वधीक ॾाए ऐं सुठी सोच रखंदड़ शहज़ादे खे पंहिंजो वारिस मुक़ररु कयो। उन सां अव्हां जो नालो बि सदाईं रोशन रहंदो ऐं क़ौम बि सदाईं ख़ुशहाल रहंदी। बादशाह खे उहा सलाह ॾाढी पसंदि आई। हिन ॿिए ॾींहं ते दरबार घुराए ऐं पंहिंजे पुटनि खे बि सॾायो। बादशाह शहज़ादनि खे चयो, मूं अव्हां खे हिते उन लाइ सॾायो आहे त जीअं असां गॾिजी फ़ैसिलो करियूं त मूं खां पोइ बादशाहीअ जो हक़दार केरु थिए। उन लाइ अव्हां ॿिन्ही खे हिकु सवाल जो जवाबु ॻोल्हे अचिणो आहे। जंहिंजो बि जवाबु दरबार में पसंदि ईंदो, फ़ैसिलो उन जे ई हक़ में थींदो। ॿिन्ही शहज़ादनि वराणियो, बाबा साईं असांखे क़बूल आहे। बादशाह पंहिंजे सलाहकार वज़ीर खे मुखातिब थी चयो, अव्हां सवाल पुछो। वज़ीर हथ ॿधी एतिराम सां मुखातिब थींदे चयो, शहज़ादा सवाल सफ़ा सवलो आहे। अव्हां खे रुगो एतिरो साबित करणो आहे त अकुल वॾो या पैसो। वॾे शहज़ादे चयो, उहा त जग जहान खे ख़बर आहे त पैसो वॾी शइ आहे। अकुल वारा दर बदर आहिनि ऐं पैसे वारा शान मां सुखिया वेठा आहिनि। नंढे शहज़ादे जवाब ॾींदे चयो, बाबा साईं अकुल खां सवाइ पैसे जी का बि अहमियत न आहे। असुल ताक़त अकुल ई आहे। ॿिन्ही शहज़ादनि जा जवाब ॿुधी बादशाह पुटनि खे कुझु ॾींहं जी मोहलत ॾिनी त जीअं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि खे सचो साबित करण लाइ दलीलूं गॾु करे अचनि। कुझु ॾींहंनि खां पोइ ॿई शहज़ादा दरबार में मोटी आया। वॾे शहज़ादे पाण सां गॾु हिकु शख़्स खे आंदो, जंहिंखे तमामु क़ीमती वेस वॻा पातल हुआ। शहज़ादे पंहिंजे पीउ सां मुखातिब थींदे चयो, बाबा साईं ही शख़्स दुनिया में सभ खां अमीर माण्हू आहे। हिन वटि त एतिरो पैसो आहे जो दुनिया जी हर क़ीमती शइ ख़रीद करे सघे थो। अव्हां जी बादशाही बि ख़रीद करे सघे थो। उहो ॿुधी दरबार जा माण्हू उन शख़्स खे हैरत मां ॾिसण लॻा। उन शख़्स पाण सां आयल खादिमनि खे चयो त मुंहिंजी आंदल दौलत जो थोरो निज़ारो दरबार में वेठल माण्हुनि खे बि करायो। ॾिसंदे ई ॾिसंदे हीरनि जवाहरनि ऐं सोननि सिकनि जा ढेर लॻी विया ऐं दरबार में वेठल माण्हू अजब में पइजी विया। एतिरे में नंढो शहज़ादो अॻिते वधियो ऐं हिन पंहिंजे खीसे मां हिकु सिक्को कढी पट ते उछलायो। शहज़ादे उन अमीर शख़्स सां मुखातिब थींदे चयो त ए दुनिया जा अमीर शख़्स, ही पट ते पियल सिक्को त खणी ॾेखार, पर शर्त उहो ई आहे त उन खे तूं हथ न लॻाईंदे। उहो ॿुधी अमीर शख़्स परेशान थी वियो। हिन चयो त उहो कीअं मुमकिन आहे त बिना हथ लॻाइण जे को माण्हू उहो सिक्को खणी सघे। नंढे शहज़ादे चयो, उहो बिल्कुलु मुमकिन आहे। अव्हां हार क़बूल करियो त मां बिना हथ लॻाइण जे अव्हां खे ही सिक्को खणी ॾेखारियां। अमीर शख़्स वॾे शहज़ादे ॾांहुं ॾिठो ऐं उन जी हाकार में कंधु लोॾण खां पोइ चवण लॻो, जी अव्हां बिना हथ लॻाइण जे ही सिक्को खणी ॾेखारियो त आउं हार क़बूल कंदुसि।
एतिरे में नंढो शहज़ादो अॻिते वधियो ऐं हिक दरबारीअ खे सॾु कयाई। दरबारी हाज़ुर थियो। नंढे शहज़ादे खेसि चयो त उहो सिक्को त खणी ॾे। दरबारीअ सिक्को खणी नंढे शहज़ादे जे हवाले कयो। शहज़ादे पंहिंजे वालिद खे मुखातिब थींदे चयो, बाबा साईं, हाणे अव्हां पाण ई अंदाज़ो लॻाए वरितो हूंदो त जेकॾहिं माण्हूअ वटि अकुल न आहे त पट ते किरियल सिक्को बि नथो खणी सघे। मूं हिननि खे चयो त अव्हां हथु लॻाइण खां सवाइ ही सिक्को खणी ॾेखारियो। मूं ईअं कोन चयो त हिन खे केरु बि हथु न लॻाए। एतिरी नंढड़ी ॻाल्हि बि अकुल खां सवाइ नथी सम्झी सघिजे त बादशाही बिना अकुल जी कीअं थी हलाए सघिजे। उहा ॻाल्हि ॿुधी सॼी दरबार उथी बीठी ऐं नंढे शहज़ादे लाइ तमामु घणियूं ताड़ियूं वॼायूं। खेसि दादु ॾिनो। बादशाह बि पंहिंजे नंढे पुट जी सम्झ ऐं ॾाप वारी ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं दरबार अॻियां खेसि पंहिंजी बादशाहीअ जो वारिस मुक़ररु कयईं।